ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं सखर खां, जिते 5 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि लाइ भर्तियूं ग्रेजुएट उम्मीदवारनि जी टेस्ट जो नतीजो पधिरो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया सखर खां। अवां खे ॿुधायूं पिया 5 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि लाइ भर्तियूं ग्रेजुएट उम्मीदवारनि जी टेस्ट जो नतीजो पधिरो कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त IBA जे इदारे STS ग्रेजुएट उम्मीदवारनि जी टेस्ट जो नतीजो पधिरो करे छॾियो आहे। वेबसाइट ते जारी कयो वियो आहे। टेस्ट ॾींदड़ 2,31,986 उम्मीदवारनि मां मजमूई तौर 78,592 उम्मीदवार पास करार ॾिना विया आहिनि। इन तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर जान मोहम्मद बहर। जी जान मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी सभा IBA सखर जे टेस्टिंग सर्विस इदारे STS पारां ग्रेजुएट उम्मीदवारनि जे टेस्ट जो नतीजो पधिरो कयो वियो आहे। मजमूई तौर 2,31,986 ग्रेजुएट उम्मीदवारनि पारां 5 खां 15 ग्रेड जी नौकरी हासिल करण लाइ टेस्ट ॾिनी हुई ऐं उन्हनि उम्मीदवारनि मां 78,592 उम्मीदवार पास करार ॾिना विया आहिनि, जॾहिं त 1,53,123 उम्मीदवार टेस्ट में फेल थिया आहिनि। टेस्ट पास करण जे लाइ 40% मार्कूं खणणु लाज़मी करार ॾिनो वियो हो ऐं जिन उम्मीदवारनि 40% या उन खां मथे मार्कूं खयूं आहिनि उन्हनि खे पास करार ॾिनो वियो आहे। मजमूई तौर ते 2,31,986 उम्मीदवारनि टेस्ट में हिसो वरितो हो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त टेस्ट में 133 उम्मीदवार अहिड़ा हुआ जिन जे बदिरां ॿियनि उम्मीदवारनि टेस्ट में वेठा इम्तिहान ॾियण जी कोशिशि कई ऐं उहे 133 ॼणा पकड़िजी पिया, जिन खे STS पारां ब्लैक लिस्ट कयो वियो आहे, जॾहिं त 138 अहिड़ा उम्मीदवार जेके कॉपी कंदे पकड़िया हुआ। हिन वक़्तु STS जे तरफ़ां नतीजो जेको आहे उहो पंहिंजी STS जी वेबसाइट ते बि जारी कयो वियो आहे। उम्मीदवार STS जी वेबसाइट ते वञी पंहिंजे नतीजनि खे ॾिसी सघनि था। STS जे अमलदारनि जो चवणु आहे त मैट्रिक ऐं इंटर पास जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खां टेस्ट रमज़ान शरीफ़ जे महीने गुज़रण खां पोइ मई महीने जी आख़िर में या वरी जून महीने जे शुरूआत में वरिती वेंदी, जंहिंजी तयारी जेका आहे उहा हलंदड़ आहे। अवां खे ॿुधायूं त हिन खां अॻु सिंध में JST ऐं PST जा जेके टीचर्स जे भर्ती जूं टेस्ट हुयूं उहे बि IBA जे तरफ़ां वरितियूं वयूं। हिन खां पोइ ही वॾियूं टेस्ट कंडक्ट थी रहियूं आहिनि जेके STS जे तरफ़ां वरितियूं वञनि पियूं। ही टेस्ट जा नतीजा जेके आहिनि उहे मुकमल थियण खां पोइ IBA यूनिवर्सिटी सखर जे वाइस चांसलर प्रोफेसर आसिफ अली शेख जी मंज़ूरी खां पोइ STS इंतिज़ामिया पारां वेबसाइट ते जारी कया विया। जी, वॾी महिरबानी। नाज़िन, सखर खां जान मोहम्मद बहर तफ़सील ॾिना आहिनि।